शहजादकोट में एक बार फिर पागल कुत्ते शहरियों को काटने लगे। शहर के मुख्तलिफ इलाकों और मोहल्लों में पागल कुत्तों का राज शहरी घरों तक महदूद। कुत्ता शहर में तमाम वधी विया आहिनि, हद खां बेअंदाज़ थी विया आहिनि। अॻे कुतनि जी मुहिम हलाईंदा, हाणे उहा ई बंदि करे छॾी अथनि। असांजा ॿारड़ा नंढा स्कूल नथा वञी सघनि, वञनि था त चवंदा ॿार कुत्ता खाइनि था असांखे। इस्पताल पहुच थो उते सुई कान्हे का, ग़रीब माण्हू वञे काॾे। ग़रीब माण्हू एॾो वयल में पइजी वियो आहे जो ॿाहिरि निकिरनि था, नंढा ॿारड़ा त उन कुत्ता था खाइनि। इस्पताल वञनि त सुई कान्हे का, असांजे इस्पताल में भींग लॻी पई आहे, असां वञूं काॾे। ग़रीब माण्हू असां परेशान थी विया आहियूं। इन हवाले सां असां इहो था ॾियूं त कुतनि जी मुहिम हलाई वञे, या कुत्ता ख़तमु कया वञनि, या जेको इस्पताल में सुइयूं ॾिनियूं वञनि। चवणा त जेका बि हुकूमत ॾिए थी न त माना अहिड़े माण्हुनि खे थी ॾिए त खपाए पंहिंजा पेट था भरनि, बाक़ी ग़रीब जो किसास कोन्हे को का शइ बि। ग़रीब जेको ॼायो सो बसि माना ॼमे ई न मरी वञे, अॻ में ई अचे न पेटूं त थधो अचे। असांजो माना तदारक कोन्हे को, असां वटि हुकूमत कान्हे का, अंधी आहे। शहरियों का वश न्यूज़ से मजीद बात करते हुए कहना था कि इंतजामिया की अदम दिलचस्पी के बायस पागल कुत्ते सरेआम दंदनाते फिर रहे हैं, जिसके बायस हमारे बच्चे खेल कूद समेत स्कूल जाने से भी कासिर हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।